अमेरिकी मल्टीनेशनल मोबाइल कंपनी मोटोरोला हलदड़ साल पंहिंजो ॿियो सस्तो फ़ोन मोटो G14 मुतारिफ़ कराए छॾियो। कंपनी हलदड़ साल जी शुरूआत में मोटो 13 मुतारिफ़ करायो हो, उनखां बि सस्तो फ़ोन करार ॾिनो वियो हो। पर हाणे कंपनी वधंदड़ महांगाई जे बावजूद मयारी क़ीमत ते सुठो फ़ोन मुतारिफ़ कराए छॾियो आहे, जंहिंमें 4GB रैम ऐं 128GB मेमोरी ॾिनी वई आहे। मोटो G14 खे 6 इंचनि जी स्क्रीन सां गॾु पेश कयो वियो आहे, पर वीडियो हलाइण वक़्तु उनजो रेशो वधी वेंदो आहे ऐं उनजे रंगनि खे बि बहितर बणायो वियो आहे। फ़ोन जी साइडनि ते फिंगरप्रिंट सेंसर ॾिनो वियो आहे, जॾहिं त उनमें Type-C जो फास्ट चार्जर ॾिनो वियो आहे। मोटो G14 खे 5000 mAh जी ताक़तवर बैटरी सां गॾु पेश कयो वियो आहे। कंपनी जी दावा आहे त फ़ोन खे फुल चार्ज करण खां पोइ उनखे 96 कलाकनि ताईं हलाए सघिजे थो ऐं उनजी चार्जिंग स्पीड बि तेज़ कई वई आहे। फ़ोन खे जेतोणीकि क़ीमत ऐं बैटरी जे हवाले सां साराहियो पियो वञे, पर उनखे कैमराउनि सबबि नापसंद बि कयो पियो वञे। मोटो G14 जे बैक ते 2 ऐं फ्रंट ते 1 कैमरा लॻल आहे। फ़ोन जे बैक ते 50 मेगापिक्सल जे मेन कैमरा ॾिनी वई आहे, पर उन जे कारकिरदगी खे बहितर बणाइण लाइ उन सां गॾु 2 मेगापिक्सल जो सेंसर ऐं फीचर्स सां लेंस कैमरा बि ॾिनी वई आहे। अहिड़ी तरह फ़ोन जो फ्रंट ते रुगो 8 मेगापिक्सल सेल्फी कैमरा ॾिनी वई आहे। फ़ोन खे फौरी तौर ते कुझु मुल्कनि में विकिरे लाइ पेश कयो वियो आहे, पर जल्द उनखे पाकिस्तान में बि मुतारिफ़ कराइण जो इम्कान आहे, जॾहिं त फ़ोन जी पाकिस्तानी क़ीमत 35,000 रुपयनि ताईं रखी वई आहे, पर कुझु मुल्कनि में उन जी क़ीमत वधीक घटि रखण जो इम्कान बि आहे। वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं बेल बटन ते क्लिक कंदा।